हिकिड़ो सेवक आयो पंहिंजे गुरु वटि, बाबा हिकिड़ो सवाल आहे, पुछ भाई। कि मां परिवार सां गॾु रहंदो आहियां, मूंखे सभु स्वार्थी लॻंदा आहिनि। ध्यानु ॾिजो, है न, ॾाढी सुंदर घटना, ॾाढो सुंदर हिकिड़ो दृष्टांत। छा थियो भाई? जी मूंखे मुंहिंजे घर वारा सभु स्वार्थी लॻंदा आहिनि। ॿारनि खे बि मूं मां केवल धन खपे, घर वारीअ खे बि बसि धन दौलत खपे, सुख सुविधाऊं खपनि, बाक़ी त कोई मतिलब ई न आहे उन्हनि खे। सभु स्वार्थी आहिनि। स्वार्थ जो ज़मानो आहे। सभु ॿुधाइण लॻो मिट माइट बि अहिड़ा मिलिया आहिनि, दुकान ते जेके माण्हू कमु कंदा आहिनि उहे बि स्वार्थी आहिनि। हर माण्हू स्वार्थी आहे। तव्हां समाधान कढो, न त मां त परेशानी में अची वेंदुमि, डिप्रेशन में अची वेंदुमि। संतन चयो हिकु ॾींहुं असां सां गॾु रहो, हिते आश्रम में सेवा कर, भक्ति कर, सुभाणे तुंहिंजी समस्या जो समाधान कयूं था, हल कढूं था। ठीकु आहे। हिकु ॾींहुं रहियो, ॿियो ॾींहुं थियो, गुरु सभिनीनि सां मिलनि पिया, संगत हज़ारनि में उन्हनि सां मुलाक़ात करण आई, सभिनीनि सां वारी फेरे मिलनि पिया, वारी फेरे मिली 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 आख़िरी में हुनखे सॾु कयूं थियूं, हाणे तूं हली आ भाई, हली आ, ॿुधाए छा तकलीफ़ आहे? तकलीफ़ त ठीकु आहे, मां त इहो ॿुधाइण आयो तव्हांखे कि सभु स्वार्थी आहिनि, स्वार्थ जो ज़मानो आहे। पर साईं तव्हां वटि बि जेके अचो था सभु स्वार्थी अथव। चओ हरे राम। मुंहिंजी समस्या त छॾियो, पहिरियों तव्हां पंहिंजे आसपास माहौल ठीकु कयो। होलीअ वांगुरु माहौल ख़राब लॻो पियो आहे तव्हां वटि बि। मां सुबुह खां ॾिठो हज़ारे माण्हू तव्हां खां पुछण आया आहिनि, कुझु न कुझु पुछाऊं था वठनि, कुझु ॿुधाइण, कुझु चवनि था कुझु ॿुधायो, कुझु ॿुधायो, सभु त स्वार्थी आहिनि। अच्छा, सभु स्वार्थी न अची तव्हां वटि जेके सेवादारी अथव उहे बि स्वार्थी अथव। तव्हां मां सभु कोई न कुझु न कुझु चाहे थो। जेके सभु कुझु ॾिनल आहे पोइ उहो तव्हां वटि अचे कोन थो, जेके कुझु कोन्हे उहो तव्हां वटि अची अरदासूं थो करे। सभु स्वार्थी अथव, सभु स्वार्थी अथव। हलो मुंहिंजी छॾियो इहे ॻाल्हि, बाक़ी मुंहिंजी ॻाल्हि जो समाधान कयो। मां कीअं बचा हिननि खां, पंहिंजे रिश्तेदारनि खां, पंहिंजे मिट माइटनि खां? मूंखे छो एॾा स्वार्थी मिलिया आहिनि? तॾहिं संतन हुनखे हिकिड़ी कहानी ॿुधाई। चई भाई मां तोखे हिकिड़ी कहानी थो ॿुधायां, तूं ध्यान सां ॿुध, तोखे उन ई ॻाल्हि में समस्या जो हल मिली वेंदो। ॿुधायो? चई हिकिड़ो ॾाढो सुंदर सुठो कमरो हुयो, ॾाढो वॾो विशाल कमरो, जंहिंमें हज़ारे त केवल आईना लॻल हुया, मिरर, हज़ारे आईना लॻल हुया। हिकिड़ी नंढी गुड़िया उते रोज वञी खेॾंदी, हिकिड़ी नंढी न्याणी रोज उते वञी खेॾंदी, त उहो जीअं ई अंदर वेंदी त हज़ार आईना त हुनखे घणा नज़र ईंदा? हज़ार ॿार नज़र ईंदा। नंढी न्याणी हुनखे त ख़बर ई न, हुनखे लॻंदो भई मां रोज हिते अचां थी ऐं हज़ारे माण्हू मूंसां खेॾण था अचनि। ऐं पाण ख़ुशि हूंदी त हुनखे साम्हूं वारा कीअं नज़र ईंदा? आईने में सभु ख़ुशि नज़र ईंदा, गदगद नज़र ईंदा। हो खिलंदी त हज़ारे माण्हू ॿिया बि जेके आईने में उहे ई हुई खिलंदा हुया, सभु हुनखे खिलंदड़ नज़र अचनि। हो नचे त हो बि नचनि, हो हथ मथे करे त हे बि हथ मथे करनि। ॾाढो ख़ुशि थींदी, रोज ईंदी। उहो वेंदी न त पोइ हिकिड़ो माण्हू ईंदो संसारी, उहो ॾाढो टेंशन में हूंदो, ॾाढो दुखी में, उहो बि अची उते वेहंदो। उते अची वेहंदो, उनजी नज़र बि हज़ार आईननि ते पवंदी, त पोइ उहो छा ॾिसंदो? भई हे हज़ार माण्हू बि दुखी लॻा पिया आहिनि, हे बि उदास लॻा पिया आहिनि, हिननि जो बि मुंहुं लथल आहे, हे बि वेठा आहिनि सॼो ॾींहुं हिते अची मूं वांगुरु, कोई कमु धंधो अथनि कोन, कुझु कमु कनि कोन था, हे बि परेशान थी चुकिया आहिनि। संत चवंदा कुझु सम्झे भाई? बाबा तव्हां ई सम्झायो। प्यारा, हे संसार बि त हिकिड़ो कमरो आहे, भगवान बणायो आहे। हे हज़ारे आईना, हे त माण्हू ई त आहिनि, पर फर्क़ु एतिरो आहे कि कोई अची उते वेही ख़ुशि थो रहे, गदगद थो रहे, त सॼी दुनिया हुनखे सुठी थी लॻे, ख़ुशि थी लॻे, मौज में थी लॻे, छो जो हुनजी पंहिंजी सोच सुठी आहे, उहो पाण ख़ुशि लॻो पियो आहे। ऐं जेको पाण दुखी लॻो पियो आहे, जेको पाण ई स्वार्थी लॻो पियो आहे, त हुनखे दुनिया छा नज़र ईंदी? स्वार्थी नज़र ईंदी। हे बि त प्रभु जो बणायल हिकिड़ो वॾो कमरो आहे, ऐं तूं हिन में पियो माण्हुनि जी बुराइयूं थो ॾिसे, हिन हीअं कयो, हुन हूअं कयो, हे हीअं कंदो आहे मूंसां, हुननि जी सुठी ॻाल्हियूं बि त ॾिस। अक्सर असांजी नज़र उहो ई ॾिसंदी आहे साम्हूं वारे में कहिड़ी कमी आहे, छा माइनस पॉइंट आहे, त पकड़े वठूं, पोइ ॿियनि खे ॿुधायूं हे त हीअं कंदो अथई, हे त हीअं बि अथई, हा हे त वेठो हूंदो अथई रोज़ राति जो मौज में, हा हे त जुआ बि खेॾंदो अथई। चओ जय श्री कृष्ण। असांजो स्वभाव ईअं बणिजी वियो आहे, छो जो पंहिंजी सोच में बि
गंदगी भरियल आहे, मैल लॻल आहे, उहो साफ़ कयो ई कोन था, त पोइ संसार में हर माण्हू भले उहो सुठो बि, हुन में केॾी बि सुठी ॻाल्हियूं छो न हुजनि, असांखे उहो ई नज़र ईंदो जेकी माइनस पॉइंट आहे। चओ हरे राम। हिकिड़े